हालानी मां ख़बर ॾींदा हलो त सकाफत जी ख़ुशी जे मौके ते हालानी जे अमीर जनरल स्टोर ते बहितरीन टोपिन ऐं अजरकुनि जा स्टॉल पिण लगाया विया। उन मौके ते अमीर अली नज़ीर आले पोटो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिन तेज़ हवा जे झूटे ते ही ॻाढ़ो झंडो फड़के थो, तंहिं वक़्तु जवाननि जी दिलि जो दर ठक 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 खड़के थो। जॾहिं तुंहिंजो तसवर उभिरे थो, ए आज़ादी गॾमास हॾा सभु रड़के थो। जीअं त सॼी सिंधी क़ौम खे, सभिनी सिंध में रहंदड़नि खे टोपी अजरक डे ऐं कल्चर डे जूं मुबारकूं हुजनि। अमीर जनरल स्टोर जे तरफ़ां प्रोपराइटर नज़ीर अहमद हाले पोटो ऐं सभिनी सिंधियुनि खे मुंहिंजे तरफ़ां दिली मुबारकूं हुजनि। असां लाइ हीअ ॾींहुं सकाफ़त वारो ईद खां घटि न आहे ऐं ॾाढी ख़ुशी थी थिए। सभु हिकिड़ो टोपी अजरक पाइनि था, सकाफ़त आहे उनखे उजागर कनि था ऐं ॾाढी दिली ख़ुशी थिए सभिनी खे। असांजे तरफ़ां ईअं सम्झो ईद मुबारकूं, सकाफ़त जे ॾियारे जूं मुबारकूं। जीअं त असां बि सभिनी वांगुरु जीअं सिंध मल्हाए रहिया आहियूं, सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। असांखे ख़ुशी आहे सिंध में, असां सिंधी हालाणी में रही सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। असांखे ख़ुशी आहे सकाफ़ती ॾियारो ख़ुशीअ सां मल्हाए रहिया आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।